दुनिया जे सियासी मंज़रनामे में हिकु वॾी तब्दीली साम्हूं अची रही आहे, जिते अमेरिका ऐं ईरान विच में जारी तकरार हाणे नए मोड़ में दाख़िल थींदे नज़र अची रहियो आहे। ताज़ी रिपोर्टुनि मूजिबि ॿिन्ही मुल्कनि विच में जंगबंदी ऐं शुरूआती मुआहिदे जा इम्कान वधी रहिया आहिनि, जॾहिं त इसराइल हिन अॻभराई खां हैरान ऐं परेशान नज़र अची रहियो आहे। मीडिया ज़रियनि मुताबिक़ सदर डोनाल्ड ट्रंप जे चीन दौरे खां अॻु अमेरिका ऐं ईरान विच में केतिरा ई अहम मामला तइ थी चुका आहिनि, पर एटमी प्रोग्राम अञा ताईं सभ खां वॾी रुकावट बणियल आहे। पाकिस्तान पिणु ईंदड़ हफ़्ते ॿिन्ही मुल्कनि विच में रहिजी वियल अमन ॻाल्हियुनि जी मेज़बानी करण जी उमेद रखे थो। ॿिए पासे बरतानवी ऐं अमरीकी रिपोर्टुनि मूजिबि इसराइल ख़िते में अमन बदिरां वधीक जंग जी तयारियुनि में मसरूफ़ आहे, जॾहिं त इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू वाज़े कयो आहे त ईरान जे यूरेनियम पैदावार सलाहियत ख़तमु करणु अमेरिका ऐं इसराइल जो गॾियल मक़सदु आहे। उन दौरान अमरीकी इंटेलिजेंस एजेंसी CIA जी हिकु ॻुझी रिपोर्ट सूरतहाल खे वधीक हैरान कंदड़ बणाए छॾियो आहे। रिपोर्ट में इंकशाफ़ कयो वियो आहे त शदीद बमबारी बावजूदु ईरान अञा ताईं पंहिंजा लॻभॻि 75% मोबाइल मिसाइल लॉन्चर्स ऐं 70% मिसाइल ज़ख़ीरे खे महफ़ूज़ रखियो वेठो आहे। रिपोर्ट मूजिबि ईरान न रुॻो पंहिंजे ज़ेर ज़मीन मिसाइल साइटूं ॿीहर फ़ाल करे छॾियूं आहिनि, पर तबाह थियल मिसाइलनि जी मरमत सां गॾु नवां मिसाइल बि तयारु कया पिया वञनि, जॾहिं त ट्रंप दावा कई हुई त ईरान जा घणा मिसाइल तबाह थी चुका आहिनि, पर CIA जी रिपोर्ट उन दावा खे मुकमल तब्दील करे छॾियो आहे। अमरीकी परदेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान खे मुस्बत ॻाल्हियुनि ॾांहुं अचणु घुरिजे ऐं जल्द जवाबु ॾियणु घुरिजे, जॾहिं त ईरान तरफ़ां चयो वियो आहे त अमरीकी तजवीज़ुनि ते गौर जारी आहे, हतमी फ़ैसिलो जल्द साम्हूं आंदो वेंदो। ईरानी परदेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बक़ाई अमरीकी कार्रवाइयुनि खे जंगबंदी ऐं बैनुल अक़वामी क़ानूननि जी खुलियल भञकिड़ी करार ॾींदे चयो त ईरानी फ़ौज मुकमल तयारीअ सां सूरतहाल ते वेझो नज़र रखी रही आहे। साॻिए वक़्तु ईरान जे सदर मसूद पेज़ेश्कियान अमरीका ते सख़्तु तनक़ीद कंदे चयो त जॾहिं बि मामला सिफ़ारती हल ॾांहुं वधनि था त अमरीका फ़ौजी मुहिम जो रस्तो इख़्तियार करे थो। हुन चयो त ईरानी क़ौम कॾहिं बि दॿाउ अॻियां न झुकंदी। होॾांहुं सदर डोनाल्ड ट्रंप सोशल मीडिया ते पंहिंजी पॉलिसियुनि जो दिफ़ा कंदे दावा कई आहे त ईरान ख़िलाफ़ कार्रवाई सिर्फ़ 6 हफ़्ता जारी रही, जॾहिं त अमरीका अफ़गानिस्तान में सालनि ताईं जंग में फाथल रहियो। ट्रंप पंहिंजे दौर में मईशत ऐं स्टॉक मार्केट खे बि तारीख़ जी बहितरीन सतह ते करार ॾिनो। हाणे सवाल इहो आहे त छा अमरीका ऐं ईरान विच में सिफ़ारती हल मुमकिन थींदो या ख़ितो हिकु भेरो ॿीहर वॾी जंग ॾांहुं वधी रहियो आहे।